रोहिड़ी जे इलाइक़े कोट मीर याकूब अली शाह जे रहवासी मक़सूद मीराणी पंहिंजी घरवारी सां गॾु रोहिड़ी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम हयो आहे त हिन जो नंढो भाउ इकरार मीराणी ऐं हुनजी घरवारी असांखे मुसलसल हिरासां करे संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो भाउ इकरार मीराणी मूं मथां हमले जो कूड़ो इल्ज़ाम लॻाए मूंखे जेल मोकिलायो हुयो ऐं ज़मानत थी आज़ादु थियण खां पोइ ज़ोरी मुंहिंजे घर में दाख़िल थी मूंखे ऐं मुंहिंजी घरवारी खे ज़बरदस्ती घर मां कढी घर ते गैरकानूनी कब्ज़ो करे घर खे तालो लॻाए छॾियो आहे, जंहिंजे करे असां गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां दर दर जा धिका खाइण ते मजबूर थी विया आहियूं। जॾहिं त मक़सूद मीराणी जी घरवारी अनीला बे पंहिंजे ॾेर इकरार मीराणी मथां इल्ज़ाम हयो त इन जी नीयत ठीकु नाहे, घर में अकेलो ॾिसी घर में दाख़िल थी मूंखे हिरासा करण जी कोशिश कंदो आहे, जंहिंजी शिकायत थाणे ते बि कराई आहे, पर इन बावजूदि पुलिस इकरार मीराणी खे गिरफ़्तार न पई करे ज़ाल मुड़ुस DIG सखर ऐं SSP सखर खां तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कंदे चयो त इकरार मीराणी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं असांजो घर असांजे हवाले कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची